अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तवानी सिरिया हक़ सच न्यूज़। नाज़रीन तव्हांखे किपरो खां ख़बर ॾींदासूं त किपरो लॻ दलियार में आम वापे जूं शयूं आसमान सां ॻाल्हियूं करण लॻियूं, जंहिंमें फ्रूट ऐं रेज़ की दुकान ऐं गोश्त जा दुकान शामिल आहिनि, जंहिं सबबि हिते जी अवाम खे तमामु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। जॾहिं त किपरो इंतिज़ामिया अॻो निंड में सुतल आहे। हिते जे दुकानदारनि खां केर बि इहो पुछण जे लाइ तयारु न आहे त तव्हां वटि सरकारी रेट लिस्ट आहे या न। हिते जे अवाम जी केर बि सार लहण लाइ तयारु न आहे। हिते जी अवाम हुकूमत इंतिज़ामिया खां इहो मुतालबो करे थी त बराए महिरबानी दिलियार वासियुनि जी बि केर सार लहे। रोज़ानो जे बुनियाद ते हिते जे दुकानदारनि खे सरकारी रेट लिस्ट ते अमल कराए त जीअं अवाम सुख जो साह खणी सघे। रिपोर्टर असद अली कोज़ा, हक़ सच न्यूज़ किपरो। गिदरो छाऊं यार मैंने मुख्तलिफ रेट बताया असांखे। आओ आओ अस्सलाम वालेकुम। फ्रूट कहिड़े हिसाब हले पियो? फ्रूट छाऊं कहिड़े हिसाब हलायो पिया? रेट लिस्ट आहे पाण वटि? रेट लिस्ट आहे पाण वटि? छाजे करे कोन आई आहे? अगर जगह इतना रेट लिस्ट वगैरह लगा पहने तो वगैरह ठंडो वगैरह कौन लगे कुछ भी? अच्छा तो गिदरो केड़े हिसाब लायो पिया? अस्सलाम वालेकुम। फ्रूट केड़े रेट सां लायो पिया? टमाटो ले 20 रुपए किलो, भिंडी 30 रुपए थोड़ा जोर सां जी। हां टमाटो 20 रुपए किलो है, भिंडी 30 रुपए किलो है, अंबड़ी 10 रुपए किलो है। अच्छा छाऊं केड़े हिसाब लायो पिया? छाऊं हलाएगा 20 रुपए किलो हलाएगा, सुठो आहे 20 रुपए 30 रुपए किलो हलाएगा। 20 रुपए 30 रुपए किलो लाओ थे छाऊं? हिते जी आवाम दी असांखे 40 खां 50 रुपए किलो ॾींदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छाऊं केड़ो हिसाब हले पियो? छाऊं 20 रुपए किलो, टमाटो टमाटो 20 रुपए किलो। ॿिया जेके मुख़्तलिफ़ रेट हूंदो असांखे ॿुधायो जी। मुख़्तलिफ़ रेटूं असांखे ॿुधायो।